छो बिया नंबर प्लेट ॾेखार 000 मुझो मतलब है तो नंबर प्लेट मानन के ना लगंदी सुञाणप कार्ड ॾेखार न त वॾी वठा थींदई YouTube ते सर्च कर मशकरन जो गोठ सीजन 2 यो ड्रामो मुझी सुञाणप कार्ड बणजी चुको थई जा विजिट कर सिंध टीवी जी वेबसाइट सिंध टीवी HD इहाई तो मुझी सुञाणप थई कानून सां मश्करी न करे न त 100 दफ़ा 2 दफ़ा ॿिया बणी चालान करे छॾींदो सां वदा सुतली मां वञा चांहि पीती अथई न कोई हल त तोखे चांहि पीआरियां न सुबेदार साहब न मां चांहि नथो पिया त पोइ भला हली मूंखे चांहि पीआर माफ़ कर साहब अॼु मोट खुलिया न आहिनि भला इहो अॼुकल्ह सुगड़ नज़र कोन थी अचे भला केॾा वेला आहे छा लॻे थो सूबेदार अञा ताईं सुगड़ जी जुल्फन जी कैद में काबू आहे त पोइ छो न उन जी कमज़ोरी मां कुझु नोट कढजन छो तो ज़ाल मरी वई छा न दा एड़ा मुंहिंजा भाग किथे आहिनि दा किथे आहिनि असल में भाॼाई सुगड़ ॾाढी बीमार आहे दा गोॾनि में खंघ थी पई अथसि हले थी त गोॾनि मां चीकट जा आवाज़ था निकिरनिसि अखियुनि मां अदा उल्टी थी अचे उल्टी अदा पेरनि में पिचू पइजी वई अथसि पिचू ओ अदा सुबेदार मुंहिंजी भाॼाई ॾाढी बीमार थी पई आहे ओ अदा मूंखे चयो भाॼाईअ सुबेदार जाते मिले 2 रुपया उधार उठ गए थी पगली रुलाएगी क्या अचे वठो फिलहाल हिन मौक़म हलायो ओए मां सुगड़ खां पुछण ईंदुसि 2000 ॿिया बि ॾेई वेंदोमांसि ठीकु आहे दा सूबेदार हाणे मां वञा भाॼाईअ खे दवा बि वठी ॾियां हा वञ भली कादन खां तो 50 रुपए वठे असां पाण मुर्दनि जी त खलूं लायूं ही वरी मुंहिंजी त खल लाए हुल हा भाॼाई जिंदाबाद जेसिताणी आहे तेसिताणी पिया माल खाईंदासीं पैसा न ॾियो पर सोढी सां मुक़ाबलो त करायो पोइ आर या पार हथनि में त ईंदा न रख शर्त उन लाइ तव्हांखे तीली पहलवान सां मुक़ाबलो करणो पवंदो न साहब न इहा ॻाल्हि ख़राबु आहे असां पैसा सहाया बाक़ी न तीली पहलवान जी हथनि में हथ असां कोन मिलाईंदासीं असां इहो मुक़ाबलो ई न कंदासीं रख शर्त हलो ई था सोप सीरियल मशकरन जो गोठ सीजन 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।